सुबुह जी मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे ॿारनि खे स्कूल छॾे अचणु। ॿारनि खे स्कूल छॾे अचण खां पोइ मुंहिंजी मज़ूरी जो टाइम थींदो आहे ऐं मां हथोड़ी पंहिंजी मोटर साइकिल में रखी करे पहुचंदो आहियां सिधो बाज़ार में। तव्हां ॾिसंदो हींअर बाज़ार ख़ाली लॻी पई आहे। आसिड़े आसिड़े भाॼियुनि वारा ईंदा आहिनि, शिमकार कंदा आहिनि, विछाईंदा आहिनि, पाल वग़ैरह विछाईंदा आहिनि, रेड़ियूं खाए वेंदा आहिनि, माल खणी ईंदा आहिनि। मुंहिंजो कम बि स्टार्ट थी वेंदो आहे। मां पंहिंजी टेबलुनि खे कोका ऐं फटियूं लॻाईंदो आहियां। ऊची नीची टेबल जी हूंदी आहे उहा बि लेवल ते कंदो आहियां। ऐं पटाटे बसर वारा ईंदा आहिनि, उहे पंहिंजा पटाटा बसर बि चांडी कंदा आहिनि। दोस्त ईंदा आहिनि, जेके बि ईंदा आहिनि उहे आस्ते आस्ते मिलंदा आहिनि, हथु ॾींदा आहिनि, हाल अहिवाल कंदा आहिनि। वारी वारी सां बाग़ी बि मोटर साइकिल ते अची वियो, हुन बि हथु हिलायो ऐं ॾिने खे चयो त यार ॾाढो कचिरो आहे, मुंहिंजे स्टॉल तां खणी वठो, हुनजी महिरबानी। उहो बि कचिरो खयो, हुन बाग़ी आयो ऐं सुर्खी मूंखे मेन ॿुधाई त अॼु जी सुर्खी अख़बार जी हीअ आहे। इहो पढ़ी रहियो त परियां फरमान आयो। वालेकुम अस्सलाम। आमिर भाई क्या हाल है? सब सही, मज़े में। खैर दुआऊं करम, ख़ुशि आहियो न तव्हां? हा। नंढा वॾा ईंदा विया, हथु मिलाईंदा विया, दुआ सलाम कंदा विया। इहो सुबुह जी असांजी डेली जी रूटीन हूंदी आहे। हिक ॿिए खे हथु ॾींदा आहियूं, दुआ सलाम कंदा आहियूं। सर ख़ुशि आमदीद। ख़ुशि आहियो? मज़े में, शुक्र आहे, पहिरें खां बहितर। हा न सही आहियां। हाणे हर शइ कंदो आहियां पर ॾेखारण जे लाइ न। डॉक्टर ॿियो केरु आहे ई न अलाह खां सवा। बिल्कुलु जेको सर्व करी थी न पाण शफ़ा थी। वाह वाह, ज़बरदस्त। ॿियो ख़ैर आहे न? सफ़ा दिलि सां कंदा आहियूं। माण्हू चवंदा आहिनि यार हाणे बसि ठीकु आहे, सही थी वियुसि ॿ टे ॾींहं, पर न तव्हां आया त हुनखे यादि दिलि सां यादि कयो। बिल्कुलु पोइ तमामु वेझो जेका बीमारी हूंदी न पाणे ख़तमु थी। हक़ीक़त हिन में को शक न आहे। यादि करीसि, हींअर बि हले थो अंदर में बसि सही। इहा दिलि सां, हे दुनियादारी या कुझु बि न ईंदई कमु। हक़ीक़त सही था चओ। इहा ई शइ जेका न अॻिते खणंदई रब आहे यार। ठीकु आहे, महिरबानी। ही 10-11 सालनि जो नंढो जेको तव्हां ॾिसो था, इहो बाज़ार में ईंदो आहे ऐं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे दुल वॼाए करे 10-20 रुपया वठंदो। एतिरे में फरमान वारनि नाश्तो घुरायो, छोला ऐं पराठा अची विया ऐं मूंखे हुननि चयो बाग़ी भरे छॾियो। मां नाश्तो करे आयो आहियां घरां, तव्हां खाओ। मां कहिड़ी पराठो बि मना आहे, मां न खाईंदो आहियां। साईं बदर, मंसूर ऐं फरमान छोला ऐं पराठा खाई रहिया हुआ। मथां लस्सी वारो आयो, हिकिड़ो गिलास फरमान वरितो ऐं इन दौरान मूंखे पोयां आवाज़ु आयो, वाह शीअं वाह, रेड़ी ते रख, कुर्ब तुंहिंजा, वॾी महिरबानी। कटे मां कांटो कढियो, कपिड़ा कढिया, कपिड़ा विछाया, वट कढिया ऐं बसि इंतज़ारु हुयो माल जो। माल बि अची वियो लोडर रक्शे ते, बिह, भींडियूं, पालक। इहो माल हिन ते लॻल हुयो, बक़ाया माल असांजो रक्शे ते लॻल हुयो, जंहिंमें हुई पालक। असां सप्लाई बि कंदा आहियूं, हलाईंदा बि आहियूं। हे मुंहिंजो वॾो बिरादर आहे, सप्लाई जो कमु इन जे हथु आहे। सॼो माल मां जेको मूंखे लॻाइणो हुयो मां पंहिंजे स्टॉल ते लॻायो, जंहिंमें मरीड़ो, लूणक, सिंधी पालक, सरियं जो साग, इहे सॼो जो सॼो कमु। चौधारी ॾिसो था, साई सावल तव्हांखे फैलियल नज़र ईंदी। सिंधी पालक, हुरबो, तव्हांजो लूणक, मरीड़ो, चौधारी तव्हांखे नज़र ईंदी हेठि मथे। ऐं इहे सभु जेको आहे सो इन ई स्टॉल ते लॻाए करे वेहणो आहे पाण। साई सावल कहिड़ी बि हुजे, मुंहिंजी आदत आहे, मां हुनखे साफ़ु करे रखंदो आहियां। इन दौरान असांजा ग्राहक बि ईंदा आहिनि। केतिरी ॾियनि ॿई विझेसि, केतिरियूं ॾियनि? 1.5 किलो। हा 1.5 किलो सही अथव न, किले में। माशाल्लाह असां ही साफ़ु सुथिरो करे पालक हर शइ रखंदा आहियूं। हेठि सॼो असां छांटी करे कचिरो कढियो आहे, जेको असां उछींदासीं या ॿकरियुनि वारा ईंदा उन्हनि खे ॾींदासीं। बाक़ी स्टॉल हाणे आस्ते आस्ते सेट कंदासीं, सॼो कचिरो खणी हेठि रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। तो ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम इन मुनाफिकों से कह दो कि अल्लाह मुनाफिकों को अपना दोस्त नहीं रखता, और तुम ज़मीन पे खाओ पियो और अल्लाह की नेमतों का शुक्र अदा करो। 11 साढ़े 11 बजे ताईं बाज़ार में जेके बि स्टॉल होल्डर आहिनि उन्हनि जी सेटिंग मुकमल थी वेंदी आहे। चाहे पटाटे बसर वारो हुजे, मच्छी गोश्त वारो हुजे, लुंडे वारो हुजे, कपिड़े वारो हुजे। हिन बाज़ार में तव्हांखे पेंटियूं, शर्टियूं, चादरूं, रिली, विहाणे ताईं बि हर शइ मिलंदी। ही बाज़ार कराची
गुलशन हदीद में लॻंदी आहे, जेको मलीर ज़िले मलीर जो इलाइक़ो आहे। लुंडे जो सामान हिन बाज़ार में तमामु घणो ईंदो आहे, यानी हिन बाज़ार में हर शइ खपंदी आहे जेकी भी हिन तव्हां वीडियो में ॾिसो था। यानी इंसान जे इस्तेमाल जूं जेके शयूं आहिनि, खाइण खां पीअण ऐं पाइण ताईं तव्हांखे हिते हर आइटम मिलंदो। ही आहे मुंहिंजो दोस्त नंढे कद वारो मिठू शेख, जंहिंजी मूंसां दिलि आहे, किथे बि हुजे मूंसां मिलण लाइ ज़रूरु ईंदो। तूं ख़ुशि आहे न? बचड़ा ॿार ख़ुशि? फिक्स 12 बजे मां वरी वापसि घर ईंदो आहियां, जेके मूंखे नेबुलाइज़ करणी हूंदी आहे 12 बजे, ऐं पोइ मानीअ जो टाइम बि थी बिल्कुलु थी चुको आहे। ऐं असां बिह पचाया आहिनि लज़ीज़ ज़ाइक़ेदार, तव्हां ॾिसी सघो था बिह जी रेसिपी। देगड़ीअ में बिह पिया आहिनि, सभिनि जा भाङा विधल आहिनि, हींअर असां मानी खाईंदासीं। 8:30 बजे मुंहिंजो माल फिनिश थी वियो, ख़तमु थी वियो, ऐं मां घर जी तयारी करणु लॻुसि। मुंहिंजे साइड में बीठल अमीन, जेको मुंहिंजो पाड़ेसिरी आहे, उनखे चयुमि यार ॻाढ़ा पटाटा ॾे, त जीअं मां घर खणी वञा। ॿी भाॼी वठी करे मां सिधो पंहिंजी मोटर साइकिल बीठल ते पहुतुसि ऐं घर जी तयारी करणु लॻुसि।